के ज़माने में हिकिड़ा ॿ भाइर रहंदा हुआ। हिकिड़ो हो अंधो ऐं ॿियो हो ॿातो। ॿिन्ही जी पाण में एतिरी प्रीत मोहबत हुई जो हिक ॿिए खां हिकु पल बि परे न थींदा हुआ। ॿातो अंधे जे परघोर लहंदो हो ऐं हू हर रोज़ झंग में वेंदो हो ऐं हिकु काठियुनि जी भरी करे शहर में विकिणी पंहिंजो भाउ जो पेट कुवत कंदो हो, यानी पेट पालींदो हो। उन्ही देश जो राजा बादशाह चरबट हूंदो हो। हर कंहिं ॻाल्हि ते वहम ऐं भरम में कंदो हो। राति जो अगरि को सपनू ख्वाब ईंदो हुअसि त जेसीं को हिन खे उन्ही जो मतिलबु न ॿुधाईंदो हो त तेसीं उन खे आराम न ईंदो हो। वज़ीर अमीर हर वक़्तु राजा जी फ़िक्र में सरगर्दान रहंदा हुआ। हिकु राति राजा चइनि पहरनि में 4 सपना ॾिठा, यानी 4 ख्वाब ॾिठा। सुबुह जो उथियो त राज दरबार में उधम मची वियो। वज़ीरनि घणाई मथा हयां पर केर बि कुझु सम्झाए न सघियो। राजा चवे त जेसीं सपना न सलिया आहिनि तेसीं संदुसि निंड आराम हराम आहे। ॿियो को हीलो वसीलो न ॾिसे। वज़ीरनि बादशाहनि जे हुकम सां ढंढोरो घुमरायो त जेको शख़्स बादशाह जे सपननि ख्वाबनि जो मतिलबु सम्झाईंदो तंहिंखे अधु राज ऐं अधु भाग मिलंदो ऐं राजा खेसि पंहिंजी धीउ वॾी शहज़ादी सां शादी कराईंदो। पड़े वारो हीरनि जवाहरनि जो थाल घुमाईंदो, शहर जा चकर ॾींदो। उन्ही झूपड़ी वटां अची लंघियो जिते अंधो ऐं ॿातो रहंदा हुआ। ॿातो त वियो हो झंग में काठियूं करण ऐं अंधो वेठो हो झूपड़ी में। अंधे जॾहिं पड़ो ॿुधो त राजा जी कर्मचारियुनि खे सॾे चयाईं त मां राजा जे सपननि जो मतिलबु सम्झाईंदसि। दरबारी सभु अजब में त अंधो शायदि थिड़ियो आहे ऐं मौत कंध ते सवार थियो अथसि। आख़िर जॾहिं हू पंहिंजी ॻाल्हि ते ज़िद करे बीठो रहियो त दरबारी खेसि सुठी तौरु हीरनि ऐं लैलनि जो थाल, हीरा ऐं लाल जंहिंखे चइजनि, हीरनि ऐं लैलनि जो थाल ॾेई विया ऐं खेसि चयाऊं त पूरे हफ़्ते खां पोइ वटसि ईंदा ऐं महल में वठी वेंदा। अगरि हिन परोलिन गुजारतुनि जो मतिलबु न सम्झायो त खेसि फांसी ते चाढ़ियो वेंदो। शाम जे वक़्तु ॿातो जॾहिं वापसि पिए वरियो त हीरनि लैलनि जी ॻाढ़ी रोशनी ॾिसी भायाईं त झूपड़ी खे का बाहि लॻी वई आहे। रड़ करे चयाईं, ओ भाउ अंधा, ख़बर का पई त झूपड़ी खे अची बाहि वारियो आहे ऐं तूं बेउल्को थियो वेठो आहीं। तंहिं ते अंधे खिली चयो, भाउ ॿाता, तूं त मूं अंधे खां बि निपट अंधो थो ॾिसजीं। हिते हीरनि लैलनि जो थाल पियो चमके ऐं तूं चवीं पियो त बाहि अची लॻी आहे। ॿाते जो त अजब में वात ई फाटी वियो। चईं, हेतिरा हीरा ऐं जवाहर किथां आया? कंहिंखे फुरियो अथई या अलाह राज़ी थियो आहे? अंधे तंहिं ते खेसि सरबस्ती ॻाल्हि करे ॿुधाई त राजा जूं पिरोलियूं गुजारतूं सलण जे अंजाम लाइ खेसि इहो थाल सुठी तौरु मिलियो आहे। वीचारे ॿाते जूं 2 बि वियूं त 6 बि वियूं। ॾाढो अची परेशान थियो ऐं भाउ खे चयाईं त तूं ही कहिड़ो कचो कमु कयो आहे? घुरी मौत वरितो अथई। हाणे मां तोखां सवाइ अकेलो हिन दुनिया में कीअं रही सघंदसि? अंधे ॿाते खे आथत ॾिनी त तूं फ़िकर न कर, मां पाणे पिरोलियूं सलींदसि, गुजारतूं भंजंदसि। न त बि हिन थाल में एतिरो नाणो आहे जो तुंहिंजी सॼी उमिरि सुख सां गुज़री वेंदी। पर ॿाते खे आथत कोन आयो, यानी सुख कोन आयो। ॾाढे ॾुख ऐं परेशानी में रहियो। ॿिए ॾींहुं ॿातो सुबुह जो उथियो ऐं ॾाढे फ़िकर में हिकु पैसे जा चणा वठी उन्हनि खे चॿींदो झंग ॾांहुं रवानो थियो। खेसि उहा ई होरा खोरा त संदुसि अंधे भाउ जी कीअं जान बचे। जी ॻोड़े वीचार में हलंदो पिए वियो त परियां हिकु भॻल झूपड़ी ते नज़र पियसि। ॾिठाई त ॾेंभनि जूं के कतारूं ॿाहिरि पियूं निकिरनि त के अंदरि पियूं वञनि। ॾेंभूं मतिलबु खखर। अंदरि वञी ॾिठाई त सॼी झूपड़ी जी हिकु कुंड में हिकु ॾेंभनि जो मानारो आहे जंहिं मां ॾेंभूं पिया अचनि ऐं वञनि। ॾाढे वीचार में पइजी वियो। नेठि हिकु ॻाल्हि मन में सुझी आयसि ऐं काठियूं करे तकिड़ो घर वापसि मोटियो। जॾहिं झूपड़ी जे वेझो थियो त पंहिंजे भाउ खे चयाईं, भाउ अंधा अचेई थी, यानी मां तोखे गुजारत थो ॾियां। अंधे वाराणियो जवाबु ॾिनो, ओ भाउ ॿाता, भले अचे। तॾहिं ॿाते चयो,
जान खणी कंध खणा त कान्हे बस ॿीहर क़तार जी, अंधे चयसि अदा इहा वेई, यानी मूं गुज़ारत भॻी। पोइ चयाईं घर में घर हिकिड़ो, घर में घर घणा, चॿींदे चणा मथां ॾेंभूं ॾिठा हुजनी डर में। हाणे बाते खे कुझु पेट में साह पियो ऐं सम्झाईं त शायदि राजा जूं गुज़ारतूं बि सले वञे, पर अञा बि पंहिंजे भाउ जी आज़माइश करण थे घुरियाईं। ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ वरी ॿी हिकु परोली ठाहे खणी आयो ऐं भाउ खे हकल करे चयईं, ओ भाउ अचे थी? अंधे चयो अदा भले अचे। तंहिं ते बाते चयो, हिकु मुई ते ॿ मुआ, ॿिनि मुई ते 30, चोथों मोह अथई शौक़ सां ठड़क पंजी ते। तंहिं ते थो अंधो जवाबु ॾियसि, जर मच्छी पट मरूं पखेड़ूं आकाश, मारे मोह अथई शौक़ मां नांग ते नज़र पियास। हक़ीक़त ही हुई त बातो जंहिं झंग मां पिए वियो त हिकु हरण खे तलाउ जे किनारे ते पाणी पींदो ॾिठाईं। तलाउ मां हिकिड़ी मच्छी जो टिपो ॾिनो सा वञी हरण जे सिंग में फाथी। मथां हिकिड़ी सरण पे लंघी, ते मच्छी ते लामारो ॾेई जीअं ते शिकार झटियो त पाण वञी ॿिए सिंग में फाथी। परियां जो हिकिड़ो शिकारी बीठो हो, तंहिं तीर कमान छिके हिकु ॿिए वक़्तु ई 3 शिकार कया। जीअं बोध में भरिजी पे वियो त ओचितो हिकु नांग ॾंगे विधसि ऐं संदुसि हथ मां काती छॾाइजी वई। जा वञी नांग ते किरी ऐं नांग पुण फटकी उते ई साह ॾिनो। पंजनि ई जीवन जो हिकु ई वक़्तु वञी साह सुखी थियो, यानी साह निकिरी वियो, मरी विया पंजी। बाते जो इसरार ॾिसी परोली ठाहे वरिती हुई। हाणे 7 ॾींहं जो मुदो अची पूरो थियो ऐं राजा जा दरबारी बि अची अंधे जे झूपड़ी वटि वारद थिया, यानी आया। अंधे पंहिंजे भाउ बाते खे चयो त अॼु तूं काठिन ते न वञ, पर मूंसां तूं राजा जी दरबार में हल, मतां मूंखे तुंहिंजी वाहिर जी ज़रूरत पवे। बातो ख़ुशी सां पंहिंजे भाउ सां गॾिजी राज दरबार ॾांहुं रवानो थियो। ॿई भाइर ॾाढे शान शौक़त सां अची दरबार में पहुता। दरबार में अमीर उमरा ऐं वज़ीर वड़ा पंहिंजनि जॻहनि ते वेठल हुआ ऐं सभिनी जूं अखियूं अंधे में खुतल हुयूं त कीअं थो राजा जी पिरोली यानी गुज़ारत जो जवाबु ॾिए। ॾाढे दबदबे सां राजा दरबार में दाख़िल थियो त सभु दरबारी अदब सां उथी बीठा ऐं राजा खे झुकी सलाम कयऊं। राजा अंधे खे सॾे चयो, कीअं भाई अंधा, अचे पिरोली? अंधे सबुर सां जवाबु ॾिनो, भले अचे राजा साईं। राजा पिरोली ॾिनी, 4 टूल राति खेली। दरबार में ख़ामोशी छांइजी वई। ईअं पिए लॻो ॼण ज़मीन ते सुई किरी त बि उन जो आवाज़ु ॿुधण में अचे। दरबारी अचरज में हिक ॿिए ॾांहुं निहारण लॻा। आख़िर थोरी देरि रखी अंधे वाराणियो, बादशाह सलामत, पंहिंजी गुज़ारत जो जवाबु ॿुध। राजा सुतो हुए निंड में मथां चादर पाए, बाहि ॾिठी हुए ॿरंदे तुंहिंजो मुल्क जलियो आहे, खेवण ॾिठी हुई खिजंदे तुंहिंजो मुल्क वसियो आहे, तोतो ॾिठो हुई बाग़ में लटकियो अंब वणे, ॿार ॾिठो हुई निंड में छिनूं माउ थणे, जे इहा ॻाल्हि वणे त परणाए मूं प्रिय मुड़ुस खे। बादशाह जवाबु ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं चौधारी वाह वाह थी वई। ॻाल्हि ही हुई त बादशाह राति जे पहिरें पहर में ॾिठो त वॾी बाहि लॻी आहे जंहिंमें संदुसि मुल्क जली रहियो आहे। ॿिए पहर में ॾिठाईं त ज़बरदस्त बरसाति पई आहे, मुल्क वसी वियो आहे। टें पहर में ॾिठाईं त गरम हवा अलॻि करे हिकु अंब अहिड़ो त सड़ी वियो आहे जो जीअं हिकु तोते अची उन में चोंभ हईं त उते जो उते मरी वियो ऐं उन टारी में टंगिजी पियो। चौथीं पहर में ॾिठाईं त हिकु ॿारु माउ जी थञ पी रहियो आहे, पर जीअं माउ निंड में पासो वरायो त ॿारु रोई रहियो आहे। बादशाह जवाबु ॿुधी ख़ुशि थियो, पर ॿिए तरफ़ अची ॻणिती वारियसि त पंहिंजी धीउ जी शादी हिकु अंधे सां कीअं कराईंदो। वज़ीर सां सलाह कयईं, जंहिं हिकिड़े ॾाप ॾसियसि, चयाईंसि नूर ॾींदड़ सुरमे जी हिकु सराई सिर्फ़ु हिकु पासे भरे था अंधे खे ॾियूं, जंहिं मां संदुसि हिकु अखि में नूर अची वेंदो। पोइ असीं खेसि चवंदासीं या त ॿी अखि जो नूर घुर या त शहज़ादी जी बांह घुर।
बादशाह खे सलाह ॾाढी वणी, सो हुकम कयाईं त नूर ॾींदड़ सुरमे जी सराई सिर्फ़ु हिकु तरफ़ भरे अंधे खे ॾियो ऐं चओसि त सुरमूं पाए त संदुसि नज़र मोटी अचे। अंधे खे जॾहिं सुरमे जी कानी मिली त भाउ खां पुछाईंसि त कानी ॿिए तरफ़ भरियल आहे या हिकु तरफ़। संदुसि भाउ खेसि आगाह कयो त सिराई सिर्फ़ु हिकु तरफ़ भरियल आहे। अंधो ॾाढो सियाणो हो, सो ॻाल्हि खे ताड़े वियो ऐं सिराई जो उहो पासो खणी वात में विधाईं ऐं चखण सां खेसि मालूम थी वियो त सुरमे में कहिड़ियूं शयूं पयल आहिनि। पंहिंजे भाउ खे साण करे हू बाज़ार मां उहे शयूं ख़रीद करे आयो ऐं सुरमूं ठाहे सिराई भरे ॿिन्ही अखियुनि में विधाईं। नूर मोटी आयसि ऐं माण्हुनि जहिड़ो माण्हू थी वियो। हाणे त बादशाह लाइ ॿियो को बि रस्तो खुलियलु न हो। नेठि पंहिंजे राज जो अधु बि ॾिनाईंसि ऐं पंहिंजी वॾी धीउ शहज़ादी सां परणाई। उहो शख़्स पंहिंजे मुल्क जो राज कारोबार हलाइण लॻो ऐं पंहिंजे भाउ खे खणी वज़ीर बणाई। दोस्तो, उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।